हथुंग मेन रोड ते पाड़े जो गंदो पानी फिटो करण खिलाफ मेंघवाड़ राजण ऐं मंगरिया बिरादरी जो एहतजाज। अपडेट क्यों पे आवा के हथुंगो मेन रोड ते पाड़े जो गंदो पानी फिटो करण खिलाफ मेंघवाड़ राजण ऐं मंगरिया बिरादरी जो एहतजाज। हथुंगो सिविल अस्पताल का वठी समेजा पाड़े ते पाड़े जे घरन जो गंदो पानी फिटो कयो थो वञे, जंहिंजे करे रोड ते मरीजन, शागिर्दन ऐं नमाज़ियन खे परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। मुज़ाहिरीन चूंडियल नुमाइंदन खां मुतालबो कयो त रोड जो गंदो पानी निकाल कराए रहवासियन खे परेशानी खां बचायो वञे। असांजो मसलो आहे त रोड सां असांखे तकलीफ़ आहे। असीं त निमाज़ लाइ असांजा ॿार निकिरा मदरसे बि वञनि था ऐं मस्जिद में बि वञनि था। पाणी नालनि जो पाणी आहे, ॻोठाणनि जो पाणी आहे। आस पास में जेके बि ॻोठाणा वेठा आहिनि उन्हनि जो पाणी आहे। हीउ पाणी बंदि कयो वञे या त हिननि ग़रीबनि खे नाला ॾिना वञनि। हिननि जी एप्लीकेशन हिननि खे चवंदा त तव्हां नाला करो, हीउ पाणी गंदो न छॾियो। असां वटि नाला कोन्हे, असांखे गवर्नमेंट का सहूलियत कोन ॾिनी आहे। असां ग़रीब आहियूं, मेघवाड़ आहियूं, असां सां कोई इंसाफ़ कोन थो थिए। या हिते MP आहिनि या MLA आहिनि, असांखे वोटनि जा टाइम असां वटि अचनि था, उन खां पोइ असां त ॾिसूं कोन था। असीं उन्हनि जे उतां कोन ते वञी थका आहियूं, को बि असां सां इंसाफ़ नथो थिए। हीअ ग़रीब पाड़े जा मेघवाड़नि हिन खे तंग कयूं था, चवंदा असीं मेघवाड़ आहियूं, ग़रीब आहियूं ऐं वैल त असां मुस्लमाननि सां बि आहे। छाजे करे असांजा कई कोड़ा लोकड़ा वञनि था। हींअर हिकिड़ो मंगेरो तॾारियो मटियो, हिकिड़ो चानियूं मटियो, टंग भॼी वई। त मक़सदु आहे असां सां नुक़सानु थियो आहे। असांजे पोड़नि जो, असांजी हितां ॿार बचो किथां मटे। तव्हां हीअ हालात ॾिसो, पाणी जी ॾिसो। हिते जा MP आहिनि, MLA आहिनि, वसवारा ऑफिसर आहिनि, DC आहे, मुख़्तियारकार आहे, AC आहे, उनखे एप्लीकेशन करूं था। असां सां महिरबानी करे बराए महिरबानी असां सां इंसाफ़ थियो वञे। HRJD न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJD न्यूज़।